लिखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दरस जी झंपीर वेझो जनाज़ नमाज़ कुछ ही देर में अदा कई वेंदी। मुख़्तलिफ़ अॻवान बि जनाज़ नमाज़ में इन वक़्तु मौजूदु आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया ही झंपीर जा लाइव मंज़र ॾेखारियूं पिया जिते सियासी समाजी धुरियुनि जा अॻवान बि जनाज़ नमाज़ में शरीक आहिनि ऐं शहरी बि जनाज़ नमाज़ में शरीक आहिनि। लाइव मंज़र आहिनि अव्हांखे ॾेखारियूं पिया झंपीर जा जिते नाले वारे लिखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दरस जी झंपीर वेझो कुछ ही देर में जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी। मोबाइल वीडियो ठाहे वीडियो अव्हांखे ॿुधायूं पिया नाले वारे लिखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दरस जी जनाज़ नमाज़ झंपीर वेझो अदा कई पई वञे जॾहिं त जनाज़ नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान ऐं शहरनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई आहे। अव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया जनाज़ नमाज़ अदा कई पई वञे। अल्लाह ताला जे इमाम अल्लाहु अकबर। जी नाज़रीन झंपीर जा लाइव मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया जिते नाले वारे लिखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दरस जी झंपीर वेझो जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जे धुरियुनि पारां बि जनाज़ नमाज़ में शिरकत कई आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। झंपीर मां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, जी महबूब, छा अपडेट सां आहिनि? जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे, छा अपडेट सां आहिनि? जी नाले वारे अदीब कहाणीकार ऐं सिंध जे नाले वारे अदीब ऐं कहाणीकार रसूल बख्श दरस जी जनाज़े नमाज़ हिन वक़्तु अदा कई वई आहे झंपीर में। हिन जनाज़े नमाज़ में वॾे अंग में सिंध जा जेके घणघुरा आहिनि, सिंध जे मुख़्तलिफ़ क़ौमी तहरीक सां लाॻापियल समाजी इल्मी अदबी शख़्सियतूं आहिनि, उहे शरीक आहिनि। ख़ुसूसी तौर ते सॼी सिंध मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे। हिन वक़्तु जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे जॾहिं त हुनखे क़ौमी परचम सां गॾु सलामी पेश कई वई आहे। ऐं वॾे अंग में सॼी सिंध मां जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि, अलाइक़े जा रहवासी जिते आहिनि उते जेका आहे सिंध जा जेके कॉम्पर्स अॻवान आहिनि, सिंध जा नाले वारा अदीब आहिनि, उहे वॾे अंग में शरीक आहिनि। हिन वक़्तु निमाज़ अदायगी थी आहे। निमाज़ जी अदायगी खां पोइ हाणे जेको आहे साईं रसूल बख्श दरस जेको सिंध जो नाले वारो अदीब कहाणीकार ऐं उन सां गॾु केतिरनि ई किताबनि जो मुसनफ़ रहियो आहे, उनजी जेका आहे हाणे उनजी जेका आख़िरी जेका आहे दीदार जेका आहे आख़िरी मंज़िल ॾांहुं रवानगी खां अॻु में जेको आहे उनजी दीदार कई पई वञे। थोरी देरि खां पोइ उनजी जेका बाज़ाब्ता तौर ते तदफ़ीन वारियूं रस्मूं शाह हुसैन दरगाह जेका आहे उनजी क़ब्रिस्तान में तदफ़ीन वारियूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। जी जी महबूब, ॿुधाइजो त जनाज़े नमाज़ में कहिड़नि कहिड़नि अॻवाननि पारां शिरकत कई वई आहे?
जी जनाज़े नमाज़ में वॾे अंग में सिंध जे मुख़्तलिफ़ धुरियुनि जिते शिरकत कई आहे, शख़्सियतुनि शिरकत कई आहे। उनमें जीअं सिंध मुआज़ जेको चेयरमैन आहे रियाज़ चांडियो, उन सां गॾोगॾु जस्कम जो मर्कज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, उन सां गॾोगॾु सिंध जो नाले वारो अदीब ताज जोयो, जीअं सिंध तहरीक सां लाॻापियल सूरह सिंधी, उन सां गॾोगॾु सिंध सूफ़ी संगत जो मर्कज़ी चेयरमैन आकाश मल्ला, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जी जेके शख़्सियतूं आहिनि, अदीब आहिनि, गुलशन कलमती आहे या मुख़्तलिफ़ जेके प्रोफेसर आहिनि, त मुख़्तलिफ़ तइलीमी हवाले सां, छाकाणि जो साईं रसूल बख्श दर्स तइलीम जे हवाले सां हिकु तइलीमी माहिर बि हो, तइलीमी उन सरगर्मियूं ॾिनियूं, अंजाम ॾिनियूं। त हिकिड़े वॾे अंग में जिते उस्ताद हिते शरीक आहिनि, उते जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जेके आहिनि, कॉम्प्रेस अॻवान आहिनि, अदीब आहिनि, नाले वारा दानिश्वर सॼी सिंध मां जेके माण्हू हिते कई आया आहिनि ऐं उनखे सुॾकनि ऐं लुड़कनि सां जेको आहे उन जी जनाज़े नमाज़ में शिरकत कई वई आहे, उनखे सलामी ॾिनी पई वञे। जी ठीकु आहे महबूब रोही, तफ़सील अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, सॼी सिंध मां सियासी समाजी धुरियुनि अॻवाननि पारां जनाज़े नमाज़ में शिरकत कई वई आहे। नाले वारे लखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दर्स जी झंपीर वेझो जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया जनाज़े नमाज़ इन वक़्तु अदा कई वई आहे। नाले वारे लेखारी ऐं कहाणीकार रसूल बख्श दर्स जी जनाज़े नमाज़ झंपीर वेझो अदा कई वई आहे, जंहिंमें सियासी समाजी धुरियुनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई आहे। ॿी अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं त पीपुल्स पार्टी